बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जी थे हुजो, शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी 121 क़िस्तुनि सां तव्हांजे ख़िदमत में असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 122 असांजो क़िसो पियो थो हले नओं मसरूर सौदागर ऐं ज़ैनल मवासिफ़ जो असांजो क़िसो पियो हले। इन में असां 2 क़िस्तूं तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं। अॼु उन दिलचस्प क़िसे जो बक़ाया हिसो तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, कल्ह तव्हांखे असां ॿुधायोसीं त ज़ैनुल मवासिफ़ 4 काज़िन वटि वई, 4 काज़िन खे दांह ॾेई आई यहूदी जे ख़िलाफ़ु। हाँ, यहूदी खे इहा ख़बर न हुई, हीअ 4 काज़िन सां मिली आई, 4 काज़िन वटि शिकायत दर्ज कराए आई। हाणे ज़ैनुल मवासिफ़ छा कयो, जो दरबार जा जेके हाकिम हुया या जेके वॾा वॾा हुया मौज़ूद माण्हू, उन्हनि ॾे बि न ख़त लिखाया। ख़त लिखियईं त मुंहिंजी इन यहूदी काप मां मुंहिंजी जिंदु छॾायो, मुंहिंजी मदद कयो, असां सां ज़ुल्म थो करे, असांखे तमामु घणी तकलीफ़ ॾिनी अथई। सॼियूं हरकतूं जेके बि उन यहूदी कयूं उहे सभु उन में लिखी ऐं उहो ख़तु ॾिनई पंहिंजी बानीअ खे। चई त हे ख़तु तूं पाण वटि संभाले रख, मां इहो ख़तु मोकिलींदुसि मसरूर ॾे। यहूदी न सॼे किसे खां बेख़बर यहूदी आयो घर, यहूदी जो घर आयो त ॾिठई हे ख़ुशि लॻी वेठियूं आहिनि। छो ख़ुशि आयो? छो जो हो त हिनखे ॿधी वियो हो न। छो ख़ुशि आयो? हिन चयसि त अलाह असांजी मदद कंदो, अलाह असांखे तुंहिंजे ज़ुल्म खां छॾाईंदो, ऐं जेकॾहिं तो असां सां ज़्यातियूं बंदि न कयूं, असांखे पंहिंजे मुल्क न पहुचाई, त असां सुभाणे शहर जो हाकिम जेको आहे उन वटि ऐं काज़ीअ वटि असां पंहिंजो फ़रियाद पेश कंदियूंसीं, तुंहिंजी शिकायत कंदियूंसीं। यहूदी चयो त मां जो तव्हांजे पेरनि में कड़ियूं विधियूं, इहे कंहिं लाइ थियूं? तरसो, हाणे इन्हनि खां ॿीण ते ॻौरा ज़ंजीर, मां उहे तव्हांखे ज़ंजीर विझी ऐं शहर जो गश्त कराईंदुसि। हिन चयसि तूं असांजे लाइ खूह थो खोटीं, पर अलाह कंदो त उन खूह में तूं किरंदे। तो असांखे वतन खां बेवतन कयो आहे, हाणे बसि इहो आहे, सुभाणे असां शहर जे हाकिम वटि तोखे पेश कराईंदासीं। सॼी राति हिननि जी इहा झग पई हली। सुबुह थियो, यहूदी वियो लोहार वटि, उनखे चई त माना अञा वज़नी ज़ंजीर मूंखे ठाहे ॾे। हे वियो हेॾां ज़ैनुल मवासिफ़ ऐं हिन जी कनीज़ूं उहे वञी काज़ी वटि पहुतियूं। काज़िन जो दफ़्तरु जेको हुयो उते काज़िन वटि पहुतो। ज़ैनुल मवासिफ़ काज़िन खे वञी उते पहुती, उते सलाम कई। सभिनी काज़ी, 4 काज़ी वेठा, काज़िन जवाबु ॾिनो। ॿुधाई त मां कल्ह तव्हांखे पंहिंजो केस ॾिनो हो, मूंसां हे नाजाइज़ी आहे, मूंसां हे ज़ुल्म आहे, अञा बि ज़ंजीर ठहिराइण वियो आहे असांखे ॿधण जे लाइ, असांखे हेॾियूं धमकियूं पियो थो ॾे। काज़ी 4 पंहिंजा प्यादा, माना ईअं सम्झो सरकारी माण्हू, उहे हिन सां गॾे ॾिनई त वञो ऐं हिन यहूदी खे वठी अचो, पकिड़े अचोसि। हाणे होॾां हे आयूं हिते, यहूदी होॾां ज़ंजीर ठाराया, अचे जो घर ज़ंजीर खणी ॾिसे त हे आहिनि कोन, त हैरान थी वियो। हे अञा हिते इन में हुजे त अची सरकारी माण्हू पाता। हिन खे जीअं ॾिठुनि, हुन ॿुधाइनि त हीअ अची ऐं हिन खे पहिरियों त पकिड़े ॾाढी ॾिननि मार, हिन खे मार ॾेई गेले ॿधी हिन खे काज़ी वटि खणी आया। हे जीअं काज़ी वटि पहुतो त काज़ी चयसि पण तो हे हेॾो ज़ुल्म कयो आहे, हेॾियूं हिननि सां नाजाइज़ियूं कई अथई, वतन खां बेवतन कयो अथई, हिननि तुंहिंजो माल चोरायो आहे। हाणे तूं यहूदी आहे, तूं छा थो चाहीं त हे बि यहूदी थियनि तो वांगुरु, तूं मुस्लमान खे काफ़र थो करीं? यहूदी चए त साईं हीअ मुंहिंजी घर वारी आहे, हीअ मुंहिंजी घर वारी आहे, मुंहिंजी का क़ैदी कान्हे, मुंहिंजी घर वारी आहे। हिन जो ईअं चयो त काज़ीअ हीअ दॻई हुन खे दांह ॾेई आई हुई न, काज़ीअ चयो त हिनखे दसे, हिनखे सज़ा ॾियो, कुटियोसि।
छो जो हिन वॾो ज़ुल्म कयो। अबा सिपाहियुनि छा कयो जो हिन वीचारे जा चङो माण्हू त हुयो न, रेशमी कपिड़ा जेके हुजनि उहे कपिड़ा फाड़े वारनि खां वठी ॾाढो हिनखे दसे कुटे ॾाढी हिनखे ॾिनी मार ॾेई हिनखे हिकिड़े गॾह ते चाढ़ियो। गॾह ते पर ऊंधो चाढ़े, गॾह जो पुछ जेको हुयो उहो ॾिनो हिन जे हथ में। काज़िन हुकुम कयो त हिनखे शहर जो चकर ॾियारियो, गश्त करायो। होको बि ॾींदा हलो, पोइ वरी हिनखे मूं ॾे वठी अचो। हिनखे अहिड़ो बुछड़ो करे गॾह ते घुमाए सॼे शहर मां वरी पोइ हिनखे काज़ी वटि वठी आया। काज़िन चयो त बाबा हिन तमामु नाजाइज़ी कई आहे, हिन तमामु नाजाइज़ी कई आहे, सो हाणे हिन जा हथ ऐं पेर कटे पोइ हिनखे सूलीअ ते चाढ़ियो, फांसीअ ते चाढ़ियो। हथ पेर कटे पोइ हिनखे फांसीअ ते चाढ़ियो। हिन जो ॿुधो त हिन वठी दाहूं कयूं। मूंखे ॿुधायो भला मां छा कयां, एॾी मूंखे सज़ा। हुननि चयो त हे तुंहिंजी ज़ाल न आहे, हे सॼी मिल्कियत जेका आहे इन जी आहे। सॼी मिल्कियत जेका आहे सा इन जी आहे। तूं हिन ते कूड़ थो हणी, तो हिननि ते ज़ुल्म कयो आहे। यहूदी हेॾां साह पे वियुसि, सिर पे वियुसि। यहूदी चयो त ठीकु आहे साईं, बराबरि हीअ मुंहिंजी ज़ाल बि न आहे, मिल्कियत बि सॼी हिन जी आहे, बराबरि मां हिन सां ज़ुल्म कयो आहे, मां लिखी थो ॾियां, मां माफ़ी थो वठां, मूंखे माफ़ु कयो। सॼो माल मिल्कियत जेको सॼो ज़ैनुल मुआसिफ़ खे दस्तावेज़ लिखी ॾिन, उहा दस्तावेज़ वठी वई। हे पाती घर अची सॼो सामान सेड़े, सामान बदिराई, ॾींहं ख़तमु थियण जो इंतज़ारु करण लॻी। ॾींहं ख़तमु थियण जो जेको ज़रूरी सामान खणण जहिड़ो हुयो उहो सामान खणी राति जे ऊंदाही में पंहिंजे कनीज़ुनि सां गॾु रवानी थी। 3 ॾींहं 3 रातियूं हलो ई हल। यहूदीअ खे जेल में विझे, बसि हाणे फांसी न, यहूदी खे जेल में विझे। सुबुह थियो, काज़िन खे बि इहो आसिरो, गवाहनि खे बि इहो आसिरो त ज़ैनुल मुआसिफ़ ईंदी, पर हूअ त कंहिं वटि आई कान, हूअ त रातो वाह भॼी वई। हाणे पहिरियों जेको काज़ी हुयो, जंहिं वटि पहिरियों दफ़ो इहा वई हुई, उन चयो त मूंखे शहर में थोरो कमु आहे, पंहिंजे खच्चर ते चढ़ियो, नौकर साण हुजेसि। असुलु कमु छा, हिनखे ॻोल्हणी हुई ज़ैनुल मुआसिफ़। गिटियुनि में हेॾे होॾे, पाड़नि में हेॾे होॾे, पर हिनखे किथां ज़ैनुल मुआसिफ़ जी ख़बर न पई। हे हिते चकर पियो ॾिए त हू बाक़ी जेके 3 काज़ी हुया उहे बि हिन वांगुरु हुनखे को ॻोल्हनि पिया, उहे बि हिनखे गिटियुनि में मिलिया। हिक ॿिए खां पुछनि था छो ख़ैर त आहे, बाज़ार जा पिया था चकर ॾियो। सभिनी हिक ॿिए सां ॻाल्हि मञी त बराबरि असां हिन ज़ैनुल मुआसिफ़ खे ॻोल्हियूं पिया। हाणे चइनी गॾिजी ॻोल्हणु शुरू कयो, पर हीअ हुजे त हिननि खे लभे न, हीअ वई हले। मोटिया आया हर 4 काज़ी घर। सुबुह थियो, जेको वॾो काज़ी हुजे उनखे ईअं लोहार यादि अची वियो। लोहार खे घुराई, ॾे ख़बर तोखे भला हिन छोकिरीअ जी का ख़बर आहे, तूं असां वटि वठी आई हिनखे, ऐं जेकॾहिं कूड़ ॿुधाई, कूड़ हई न ॿुधाई त कोड़ा हणंदासीं। लोहार चए साईं मां इहो ई दफ़ो तव्हां वटि जेको वठी आयो हुउसि, मां इहो ई दफ़ो ॾिठो आहे, मां वरी न ॾिठो आहे। मूंखां जहिड़ो कसम वठो, जेका ॻाल्हि एतबार वठो, मां वरी न ॾिठी आहे। मां पाण हुनजे घर वियो हुउसि, पर मूंखे घर में न मिली, न वरी को अहिड़ो माण्हू मिलियो जेको मूंखे का ॿुधाए त काॾे वई। अलाए समुंड में वई हली, अलाए आसमान ते चढ़ी वई, अलाए मतिलबु काॾे वई हली। हाणे 3 काज़िन खे, 4 काज़िन खे लूंझ हुजे ज़ैनुल मुआसिफ़ जी त हेॾो असां थोरो कयो अथसि,
छो जो हर एक सां पंहिंजे मुंहं सां मिली आई, हर एक सां पंहिंजे मुंहं सां मिली आई, चइनी खे पंहिंजी लूंझ हुजे। बीमार थी पिया चारई काज़ी, हकीम इलाज पिया कनि, पर साईं हिन बीमारी जो त इलाज ई कोन हुजे जो ये चाकू थियनि। नेठि माण्हू ख़बर पई त काज़ी बीमार थी पिया आहिनि। पहिरीं काज़ी वटि माण्हू आया, दोस्त यार मिट माइट, बीमार जो थी पियो त इयादत लाइ आया, हाल अहिवाल पुछनि। नेठि काज़ी उन्हनि सां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई, काज़ी उन्हनि सां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कई। काज़ी चाकू न रहियो, हकीमनि तबीबनि वॾा वस कया, काज़ी चाकू न रहियो। नेठि उहो पहिरियों काज़ी जेको हुजे उहो गुज़ारे वियो, पहिरियों काज़ी गुज़ारे वियो। वरी ॿियो हकीम उन खे काज़ी उन खे बि हकीम चवनि त असांखे त का बीमारी तो ॾिसण में कान थी अचे जंहिं लाइ हकीमनि जी ज़रूरत हुजे। नेठि हुन बि पंहिंजी जेका दिलि जी कैफ़ियत हुअसि, पंहिंजा दोस्त यार मिट माइट उन्हनि सां ॻाल्हि कई त मूंखे बीमारी कान्हे, मूंखे लूंझ हुन जी आहे। माण्हुनि थुकला न त कयसि, ॾाढो मायूस थियो। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ उहो ॿियो काज़ी बि गुज़ारे वियो। कुझु ॾींहंनि खां पोइ टियों काज़ी बि गुज़ारे वियो। आख़िर कुझु ॾींहंनि खां पोइ जेको हुजे सो चोथों काज़ी जेको हुजे उहो बि गुज़ारे वियो। माना चारई काज़ी हिन जे इश्क में वीचारा गुज़ारे विया, चारई काज़ी गुज़ारे विया। हेॾां ज़ैनुल मुआसिफ़ भॻी पोयां जो खुटको हुजेसि त काज़ी बि ॻोल्हा कंदा, हलो हलां हलो हलां, चङो निकिरी वई अॻिते। हलंदे हलंदे हिकिड़ो गिरजा हुजे, जीअं असां मुस्लमाननि जी मस्जिद थींदी आहे, ईसाइनि जो गिरजा हुजे, उतां टपी उते हिकिड़ो असां वटि मौलवी थींदा आहिनि, हुननि वटि राहिब थींदा आहिनि। हिकिड़ो राहिब रहंदो, नालो हो हुनजो वांस, 40 उन जा ख़लीफ़ा। हीअ अंदरि आई, सुहिणी हुई, जो काज़ी ॾिसो था त विया हलिया। राहिब ॾिठो, राहिब हिन खे दावत ॾिनी त असां वटि तर्स, कुझु ॾींहं असां वटि आराम कर, असांजी दावत कर, पोइ भले तूं किथे वञी। हिन खे बि फ़िलहालु चङो हली ही, फ़िलहालु हिन खे बि पनाह खपे पई, हे हुते तरसी पियो। हे जो हुते राहिब वटि रहे पई, सूंहं वियसि, राहिब जे ईमान में खलल अची वियो। राहिब पहिरियों त पाण ते वॾो वसु कयो, पर नेठि राहिब ॾिठो त मां बेवस आहियां। पोइ राहिब पंहिंजा जेके ख़लीफ़ा हुअसि हिकिड़ो हिकिड़ो करे ऐं हुन ॾे मोकिले त तव्हां हिन खे मुंहिंजे बारे में सम्झायो, मुंहिंजे बारे में चयोसि। पर जेको ख़लीफ़ो वञे उहो ख़लीफ़ो पाण हिन जे मोहबत में जे ॼार में फासी वञे। हीअ अहिड़ो ॻाल्हाए, अहिड़ियूं उन्हनि सां ॻाल्हियूं करे जो राहिब जो नियापो हुननि खां विसरी वञे, उहो पाण फासी वञे। माना ईअं हिन 40 ई ख़लीफ़ा मोकिलिया, पर जेको वञे सो काबू, हर को हिन जी वॾी ख़िदमत चाकरी पियो करे। वांस ॾिठो त बिना हे 40 माण्हू मोकिलिया अथनि, पर का बि वरंदी न मिली। हाणे ख़लीफ़नि खां कमु न थींदो, हाणे मां पाण कयां। हिन छा कयो जो भलो खाधो तयारु करे हिन वटि खणी आयो। जे मां तुंहिंजे लाइ आंदो आहे, खा। छोकिरी खाधो बिस्मिल्लाह करे खाधई, पंहिंजे कनीज़ुनि खे गॾु विहारियईं, उन्हनि बि खाधो। हिन जीअं खाई बसि कई
त राहिब पंहिंजी दिलि जी ॻाल्हि हिन जे अॻियां कई, जेको दिलि में हुयुसि हिन जे अॻियां पेश कई। ज़ैनुल मुआसिफ़ चयसि त मां तव्हांजी इज़त थी कयां, तव्हांजी दावत ते रही आहियां, इहे ख़्याल तव्हां पंहिंजे दिलि मां कयो, इहो तव्हांखे सूंहे नथो। राहिब शरीफ़ माण्हू त हुयो, राहिब चुपड़ी करे उथी आयो, सम्झ में ॻाल्हि न पई अचे त छा करे। सॼी राति लुछ पुछ में, सॼी राति लुछ पुछ। हेॾां हे वियो, ज़ैनुल मुआसिफ़ रुख सम्झी वियो त हेॾो को राहिब न आहे पर 40 हिन जा ख़लीफ़ा। बानियुनि खे चई त एतिरनि माण्हुनि सां असां मुक़ाबिलो करे न सघंदासीं, सभु मूंखे फासाइण पिया था चाहिनि, तंहिंजे करे बहितर आहे त भॼी जान छॾे। हिननि रातो राति ई पंहिंजा सामान खयां, ॿार खचर तयारु, निकिरण जी पई कर। चढ़ियूं खचरनि ते अञा निकिरण जी पई कनि त हिननि खे हिकिड़ो परे खां काफ़िलो ॾिसण में आयो। काफ़िलो वेझो आयो, पुछा कयनि त उहो अदन मुल्क खां आयो जिथां जी हीअ पाण हुई। पर उन्हनि माण्हुनि मां काफ़िले वारनि जी, काफ़िलो वॾो हो, काफ़िले वारा हिन जो ज़िक्र पिया कनि, हिन जो नालो पिया खणनि, काज़िन जी मोहबत ऐं काज़िन जो मौत, इहो सॼो माण्हू ॻाल्हि वेठा पिया कनि। जे उहे काज़ी मरी विया, उन्हनि खां पोइ शहर वारनि ॿिया काज़ी रखिया ऐं पोइ उन्हनि काज़िन इंसाफ़ कयो, ज़ैनुल मुआसिफ़ जो जेको मुड़ुसु हुयो उनखे आज़ादु कयो। हिन जो ॿुधो बानियुनि खे चई त ॿुधो जूं छा आहे, हलो अञा ताईं असांजी ख़बर कंहिंखे कान्हे, तंहिंजे करे हलो था हलां, खचरनि खे भॼाइनि, हल हलां हल हलां। हे जो निकितियूं, सुबुह थियो, 40 ई राहिब हर को पंहिंजे मुंहं सां वञूं ज़ैनुल मुआसिफ़ खे सलामणी कयो, मन को रूह में रहम पएसि। अचनि जो हिकिड़ो ॿियो सभु तव्हां त सभु अची हिक ई जाइ ते गॾु थिया, ॾिसनि त घर ख़ाली लॻो पियो, घर ख़ाली लॻो पियो। हिकिड़े राहिब वठी दाहूं कयूं, पंहिंजा कपिड़ा फाड़े, उनखे ॾिसी ॿियनि राहिबनि बि सभिनी खणी इहो शुरू कयो, सभु रोअनि पिया। पर हिननि सभिनी में हालत ख़राबु जेका आई सा हिननि जो राहिब जेको हुयो शेख वांस, उन जी नेठि रोई पिटी साणा थिया, हिक ॿिए ॾे ॾिसनि पिया, लॻी बि थियनि पिया। चइनि त हाणे हूअ त वई हली, फ़ैसिलो कनि त हाणे हिन जो फ़ोटू ठाहे पाण वटि रखूं, तस्वीर ठाहे पाण वटि रखूं। तस्वीर ठाहे असां पाण वटि था रखूं, बसि हाणे हूअ वई हली भला तस्वीर खे पिया ॾिसंदा। हेॾां ज़ैनुल मुआसिफ़ हल हलां हल हलां, हलंदे हलंदे नेठि आख़िर अची पंहिंजे घर पहुती। घर पंहिंजी भेण खे घुराई, भेण मिलियसि, ॾाढी ख़ुशि थी। मसरूर खे ख़बर न पई त का हीअ आई। मसरूर पंहिंजे उन गम में परेशान लॻो पियो हुजे। हिन ज़ैनुल मुआसिफ़ छा कयो जो पंहिंजे बानीअ खे कुझु दरहम ॾेई चई त मुंहिंजे लाइ वञो ऐं कपिड़ा ऐं कुझु खाइण जो सामान वठी। बानी वई सो वठी आई, सामान वामान खाइण पीअण जो वठी आई। त
जॾहिं खाई बसि कई त हिन बानीअ खे चयो त हाणे हीअं करे इहो ॾिस त मसरूर किथे आहे, मसरूर जा कहिड़ा हाल आहिनि। मसरूर त इहो हूंदो हो जो डेली हिन जे घर जे अची ईअं सम्झ ॼण तवाफ़ पियो कंदो हो, पर हीअ हूंदी कान हुई। अची ऐं चौधारी हिन जे घर जो चकर ॾेई हलियो ईंदो। हे जे पाण में पे ॻाल्हियूं कनि त उन महिल हो बि साॻियो पंहिंजे रूटीन मूजिबि उन महिल को हिन जे घर जे ॿाहिरि आयो। घर जे ॿाहिरां परेशान लॻो पियो हुजे, उते वितवट खे टेक ॾेई वेही रहियो, हिनखे उते निंड खणी वई। निंड खणी वई, ख़्वाब में ॾिठई त ज़ैनुल मासिफ़ पंहिंजे घर मोटी आई आहे। छिरक भरे उथियो, छिरक भरे उथियो ऐं जीअं हिन जे दर ॾे पे वियो त ॾिसे त हिन वारी बानी जेका आई उहा बि ॿाहिरि निकिती। ॿई हिक ॿिए सां मिलिया, बानी खे ॾिठई ॾाढो ख़ुशि थियो। बानी हिनखे सलाम कयो, ख़ुशख़बरी ॾिनईसि त ज़ैनुल मासिफ़ आई ऐं मूंखे तो ॾेई मोकिलियो आहे। हे ॿई आया ज़ैनुल मासिफ़ वटि, उथी हिनखे ॾिठई, उथी मिली हिन सां। खाधो पीतो अची वियो, उन खां पोइ पीअण जो दौरु हलियो। सॼी राति हिननि जी कचहरी राति थी वई। हिक ॿिए खे पंहिंजा हाल अहवाल ॾिननि त तूं वईं तोखां पोइ मुंहिंजो हाल छा थियो। ज़ैनुल मासिफ़ पंहिंजो सॼो हिनखे हाल अहवाल। ज़ैनुल मासिफ़ चयसि त हाणे मां सभु शयूं छॾे आई आहियां ऐं तुंहिंजे करे ई मोटी आई आहियां, सो हाणे मां मुस्लमान थींदुसि, मुस्लमान थींदुसि। मसरूर ॾाढो ख़ुशि थियो। मसरूर चयसि त जे मसरूर ईसाई हो, मसरूर चयसि त जे तूं मुस्लमान थींदीअ त मां बि मुस्लमान थींदुसि। कनीज़ुनि चयो त जेकॾहिं तव्हां थींदव असां तव्हांजे पोयां आहियूं, असां बि मुस्लमान थींदासीं। सभिनी गॾिजी उथी वुज़ू करे ऐं रब जे अॻियां तौबह कई। सुबुह थियो, हिन काज़ी ऐं शाहिद घुराया ज़ैनुल मासिफ़। उन्हनि खे चयईं त मां बेवह आहियां, मुंहिंजी इद्दत पूरी थी वई आहे, मां मसरूर सां शादी करण थी चाहियां। गवाह अची विया, निकाह थियो, निकाह नामो लिखियो। हाणे हे हिन जी ज़ाल थी वई। ॾाढो मज़े सां सुकून सां रहण लॻा। हाणे हे त पंहिंजे मज़े सां सुकून सां हर शइ छॾे आया। हिनारो मुड़ुसु यहूदी, जॾहिं उहो काज़ी जो चारई मरी विया, नवां काज़ी अची विया। उन नवनि काज़ियुनि जो हिन जो केस ॿुधो, काज़ियुनि हिनखे आज़ादु करे छॾियो। काज़ियुनि जो हिनखे आज़ादु कयो, हे बि पंहिंजे मुल्क ॾे मोटियो। पाण फुरायूं, माल मिल्कियत हर शइ वई हली, ज़ाल वई हली, निकितो पंहिंजे मुल्क जिथे ज़ैनुल मासिफ़ रहे पई। हलंदो 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 3 ॾींहंनि जे पंध ते पहुतो। 3 ॾींहं बाक़ी पंधु हुयो। ज़ैनुल मासिफ़ खे ख़बर का पइजी वई। खुटको त हूंदो हुअसि न, छो जो ॿुधो ऐं त आज़ादु थियो आहे। हिनखे ख़बर पइजी वई त अचे थो पियो, निकितो आहे, अचे थो। हिन पंहिंजे बानी खे घुरायो। हिन बानी खे चयो त हिते जेको शहर में यहूदियुनि जो क़ब्रिस्तान आहे, पैसा ॾेई मज़ूर वठी वञ, उते हिकिड़ी क़बर खोटराए, ख़ाली क़बर खोटराए, वरी उन क़बर खे ढकराए, क़बर ढकराए उन ते गुल बुल पाणी बाणी छिनकाए छॾे। यहूदी ईंदो ईंदो मुंहिंजे करे ईंदो, मुंहिंजी पुछा बि कंदो। पुछा करे त हुनखे इहो चइजो त
तो जेका हुन सां ज़ुल्म कया नाजाइज़ियूं कयूं एॾी उहा ॾुखोयल हुई जो का ॻाल्हि कान पई वणेसि। ॾाढा हकीम तबीब आया पर कोन चढ़ी सघी, मरी वई। हुनखे मोए 8-10 ॾींहं थी विया आहिनि। पोइ जेकॾहिं उहो चयेव त मूंखे हुनजी क़बर ते वठी हलो त इहा क़बर ॾेखार। ऐं जेकॾहिं कंहिं अटकल में अची वञेव त इनखे मारे इनखे बि उते दफ़न करे छॾिजे। कनीज़ूं त हाणे कनीज़ त कनीज़ ज़र ख़रीद ग़ुलाम हुयूं ऐं हिन जूं वफ़ादार बि हुयूं। उन खां पोइ हिन छा कयो जो सोचई त हाणे हू ईंदो। हाणे हीअ मसरूर जे घर पे मसरूर जे घर हली वई, मसरूर जे घर में पई रहे। हे पंहिंजे हिन ऐश परस्तीअ में, ऐश जी ज़िंदगीअ में, सुकून जी ज़िंदगीअ में को टेंशन कोन। 3 ॾींहं हिननि जो त इहो जहान हलियो। आख़िर यहूदी नेठ अची 3 ॾींहंनि खां पोइ पंहिंजे घर पहुतो। घर पहुतो, दर ॾिनल हो, दर अची खड़काई। बानी पुछियुसि दर मां अंदरां त केरु? हिन चयो मां तव्हांजो आका, तव्हांजो मालिक। बानी दर खोलियो। बानी जीअं दर खोलियो त हे त सम्झायल हुयूं न। यहूदी ॾिठो त हिन खां ॻोढ़ा वहनि पिया। छो थी रोई? मालिकाणी तुंहिंजी किथे आहे? मुंहिंजी घरवारी किथे आहे? हिन रोअंदे चयसि त तो हुन सां सुठो कोन कयो, तो हुन सां सुठो कोन कयो। सफ़ा ईअं सम्झो त ॼण ख़तमु थी वई। वॾा वस कयासीं पर चढ़ी न सघी, मरी वई। यहूदी ॿुधो परेशान थी वियो। यहूदी बि रोअण लॻो त बराबरि मां हुन सां नाजाइज़। चई भला ॾे ख़बर हुनजी क़बर किथे आहे? मूंखे भला ॾिठमि कान, मूंखे क़बर त हुनजी ॾेखार। यहूदी खे वठी आई क़बर ते। यहूदीअ जी ॾेखारियईं त हीअ क़बर आहे, ताज़ी क़बर हुजे, गुल बुल हारियल हुजनि। यहूदी क़बर खे भाकुर पाए रोअण लॻो। रोअंदे रोअंदे एॾो यहूदी रुनो। यहूदी खे बि पंहिंजूं ॻाल्हियूं यादि आयूं, हुनजी वफ़ादारी मूंखे यादि आयसि। चङो टाइम गॾु रहिया हुया। यहूदी बाक़ाइदे रोअंदे रोअंदे यहूदी बेहोश थी वियो। यहूदी जो बेहोश थी वियो। बानीअ छा कयो जो ॾिठई त हीअ हाणे माना बेहोश आहे। पासे मां हिकिड़ो पथर खणी जीअं किरियो पियो हुनखे ठका करे मथे वारो हईं। मथे वारो हईं त यहूदी पूरो थी। बाग़ीचो हिकिड़ो मज़ूर वठी आई, उहा क़बर खोटाए उहो साॻियो यहूदी उन में पास दफ़न कराए। मज़ूर खे